अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां पंहिंजे चैनल में तव्हांखे भली कार थो चवां। ऐं मुंहिंजो अॼु जो व्लॉग आहे सुबुह जी पहिरीं किरण ऐं ॻोठ जा हसीन मंज़र जेके सुबुह जो आब हवा में सुहिणे नज़र अंदाज़ सां नज़र ईंदा आहिनि। दोस्तों अॼु त मां तव्हांखे ॾेखारियां थो त ॻोठ में सुबुह जो कहिड़ा मंज़र नज़र ईंदा आहिनि ऐं केतिरो पुरसुकून माहौल हूंदो आहे सुबुह सवेर जो। ऐं पखी जेको आहे सो पंहिंजी ॿोली में ॿोली कंदा आहिनि ऐं जेको आहे सो वण टिण ॿूटा बि जेको आहे सो सुबुह सां ख़ुशि थी वेंदा आहिनि। सो अचो दोस्तों, त मां तव्हांखे ॾेखारियां थो सुबुह जो असांजे ॻोठ में मंज़र कहिड़ो हूंदो आहे ऐं सुबुह जी पहिरीं किरण ऐं असांजे ॻोठ जो सूंहं भरियो मंज़र, ॻोठ जी सुबुह थधी हवा ऐं पखियुनि जी चो चत ऐं रोज़मर्रा जी शुरूआति, पखियुनि चो चत ऐं रोज़मर्रा जी शुरूआति मां तव्हांखे ॾेखारियां थो त कीअं थींदी आहे। ऐं इनशाअल्लाह अॻिते बि तव्हांखे मां वीडियो में ॾेखारींदुमि हिकु सुहिणी सुबुह असांजे ॻोठ में फितरत जे हुस्न जो नज़ारो बि तव्हांखे मां इनशाअल्लाह ॾेखारींदुमि। दोस्तों ही आहिनि सुबुह जो मंज़र ऐं केतिरो तमामु पुरसुकून माहौल सां हूंदो आहे। मां तव्हांखे अॻिते ॾेखारींदो हलां थो त असांजे ॻोठ जो मंज़र सुबुह जो कीअं हूंदो आहे। दोस्तों तव्हां मूंसां गॾु हलो त मां तव्हांखे ॾेखारियां थो सुबुह जो मंज़र कीअं हूंदो आहे। पखी परिंदा हर को पंहिंजी कम जी तलाश में वेंदो आहे। ख़ुदा जे नज़ारनि मां हिकु अहिड़ा नज़ारा आहिनि जेकी अव्हांखे सुबुह सवेर जो नज़र ईंदा आहिनि। ऐं दोस्तों हे असां वटि सिंध में खजी आहे जेका हाणे हिनखे नर अची वियो आहे ऐं हे पंहिंजो जेको आहे सो खारकां करणु शुरू थी वई आहे। हाणे इनशाअल्लाह हे खारकां जल्द 2-3 महीननि में खारकां कंदी ऐं उन वक़्तु बि जॾहिं इन खारकां पचनि त उहो बि तव्हांखे असां वीडियो इनशाअल्लाह हिन में वीडियो में रिकॉर्डिंग करे ॾेखारींदासीं। दोस्तों हे ज़मीन आहे, हिते कमंद जी पोखाई थींदी आहे। हे रोड आहे असांजो जेको असांखे वर्ल्ड बैंक जे तरफ़ां मिलियो हुयो। हे पखी परिंदा जो दोस्त आहे अब्दुल क़दीर ऐं सुबुह सुबुह बि नमाज़ पढ़ी करे हिते वॉक करणु ईंदो आहे ऐं हाणे मूंसां मिलियो। सो अब्दुल क़दीर कहिड़ा हाल आहिनि? वाह, ॿियो ख़ैरु आहे? तबियत सही आहे? रोज़ा रखो था सर? रोज़ा रखो था? माशाल्लाह माशाल्लाह। दोस्तो हीअ आहे अब्दुल क़दीर मुंहिंजो दोस्त ऐं मां तव्हांखे हाणे अॻिते वठी थो हलां जेको सो असांजे ॻोठ जा मंज़र आहिनि उहे तव्हांखे ॾेखारियूं था इनशाअल्लाह। तव्हां मूंसां गॾु हिकिड़ी ॿेर वटि आयो आहियां जंहिं हे ॿेर कया आहिनि। मूंखे त रोज़ो आहे लेकिन ॿिया माण्हू खाईंदा आहिनि। हीअ हिकिड़ी ॿेर आहे माशाल्लाह, तमामु बहितर ॿेर आहे ऐं ॿेर कंदी आहे मेवो माशाल्लाह सुठो आहे, तमामु बहितर आहे। माण्हू खाईंदा आहिनि। जॾहिं असांखे रोज़ो न हूंदो असां बि खाइणु ईंदा आहियूं। ऐं हीअ जेको आहे सो असांजो ॻोठ जो मंज़र आहे, हीअ तव्हांखे ॾेखारियूं था टालियूं वग़ैरह इहे सभु। सो दोस्तों सुबुह जो मंज़र आहे साम्हूं, हे तव्हां ॾिसी रहियो था। हे जेके गिदड़ आहिनि सो वञनि था कणिक में सुबुह सुबुह जो। इहे बि जेको आहे सो घुमंदा आहिनि हिते ज़मीननि में जानवर। असां तव्हांखे अॻिते वरी ॾेखारियूं था वीडियो। दोस्तों हे खजनि जो बाग़ आहे ऐं लूसण बि हिते थींदो आहे। हे माण्हू लूसण जेको आहे सो गाह
गाह कंदा आहिनि मेहन लाइ, पंहिंजी लुस मेहन लाइ गाह कंदा आहिनि। हे आहिनि असांजे ॻोठ जा नज़ारा। ऐं दोस्तो साम्हूं सीपेक बि आहे जेको मेन बाईपास ठहियो आहे चाइनीज़ जे तरफ़ां, चीन पाकिस्तान खां इहो ठहियो हुयो सीपेक। तो ये सीपेक जो मंज़र आहे ये गाड़ियुनि जी आमदरफ़्त थिए थी। ऐं साम्हूं इहो बोर्ड नज़र ईंदो, इन खां परियां इंटरचेंज आहे। दोस्तो ॾिसो हे सिजो उभरी चुको आहे ऐं माशाअल्लाह केतिरो प्यारो मंज़र, नज़ारो केतिरो, कुदरत जो नज़ारो केतिरो बहितरीनु आहे। आसमान में बादल आहिनि ऐं तव्हांखे मां ॾेखारियां थो केतिरो सुकून भरियो ऐं आसमान में बादल आहिनि। हीअ असांजो प्यारो ॻोठु आहे ऐं जेको मां तव्हांखे ॻोठनि जो मंज़र ॾेखारियां थो, ॾिसो केतिरा बादल आहिनि ऐं केतिरो सुकून भरियो मंज़र नज़रे थो पियो। हे जेको हारी आहिनि छोकिरा असांजा दोस्त आहिनि जेको आहे सो पंहिंजी ज़मीन ते आया आहिनि। ऐं सुबुह सुबुह जो मां तव्हांखे ॿुधायो हुअमि त हारी जेके पंहिंजा ईंदा आहिनि वीचारा कुड़मी ईंदा आहिनि, उहे पंहिंजी ज़मीननि ते ई सवेर सां निमाज़ पढ़ी करे ऐं इनशाअल्लाह पंहिंजे कम ते लॻी वेंदा आहिनि। सो ॾिसो दोस्तो हे हुयो असांजे ॻोठ जो मंज़र। अॻिते बि तव्हांखे मां ॾेखारियां थो, थोरो वठी हलंदो सीपेक ॾांहुं, जेसिताईं मुंहिंजो छोकिरो दोस्त अचे थो उहो अची वठे त मां तव्हांखे ॾेखारियां थो सीपेक जो मंज़र। पुॼी वियो आहे ऐं फैसल भाई बि बीठो आहे, हिनजी वॾी महिरबानी जीअं मुंहिंजो वीडियो रिकॉर्डिंग कयो। ऐं माशाअल्लाह हे पंहिंजी ज़मीन ते आयो सुबुह सुबुह तव्हां ज़मीन ते आया न तव्हां पंहिंजी माशाअल्लाह ज़मीन ते आयो। हे मुंहिंजी क्लास फेलो बि आहे जेको असां गॾु पढ़िया आहियूं ऐं माशाअल्लाह 8वीं में बि गॾु हुयासीं। हाणे त इनशाअल्लाह ऐं माशाअल्लाह इंटर क्लियर करे आयूं। हाणे हे परवेज़ इलाही आहे जेको तव्हांखे सुबुह सां असां ॾेखारियूं था पिया। हाणे अॻिते हलूं था वठी, ठीकु आहे सर, महिरबानी। अचो था हाणे तव्हांखे दोस्तो असां अॻिते ॾेखारियूं था वीडियो सुबुह जो असांजे ॻोठ में कहिड़ा मंज़र हूंदा आहिनि। बिल्कुलु तव्हांखे जेकॾहिं हिन वीडियो में सुकून आयो आहे त कमेंट में मूंखे ज़रूरु ॿुधाईंदा ताकी मां तव्हांजे लाइ कुझु ॿिया वीडियो ठाहे सीपेक ते पुॼी आऊं। ऐं अॻिते चढ़ी करे तव्हांखे जेको गाॾियुनि जो आमदरफ़्त थींदो आहे उहो बि ॾेखारियूं था। हाणे सीपेक जो थोरो मंज़र तव्हांखे ॾेखारियूं था। तव्हांखे मंज़र ॾेखारे रहियो आहे जेको असांजे ॻोठनि में मंज़र थियो आहे। सुबुह सां जेको आहे सो मंज़र कुदरती मंज़र नज़र ईंदो आहे ऐं माशाअल्लाह सिज बि उभरी चुको आहे ऐं तव्हांखे ज़मीननि जो मां सैर करायो आहे बाक़ाइदा। ऐं आसमान में बादल अॼु त माशाअल्लाह अहिड़ी मौसम आहे जो आसमान में बादल छाइजी आहिनि। कैमरा मैन तव्हांखे ॾेखारे थो त बादल कीअं आहिनि आसमान में, तमामु बहितर माहौल आहे। ऐं माशाअल्लाह अॻिते मां तव्हांखे वठी हलां सीपेक जी तरफ़ हलूं था। मुंहिंजो दोस्त अचे थो हुन सां गॾु था सीपेक जी तरफ़ हलूं था, तव्हांखे वठी करे वीडियो करियूं था ऐं ॻोठे मंज़र ॾेखारियां थो। हलो तेसिताईं मूंसां गॾु हलो, मां आहियां तव्हां बस नेम तां हलां थो तव्हां सीपेक ताईं। त हलूं था दोस्तो मथे चढ़ी करे सीपेक तरफ़ां तव्हांखे मां मंज़र ॾेखारियां थो सीपेक ते चढ़ी करे मथे चढ़ो था दोस्तो सीपेक तरफ़ां। और तव्हांखे अॻिते वीडियो ॾेखारियां सीपेक ते चढ़ी करे। सीपेक जो तमामु सुबुह सवेर सां तमामु बहितर मंज़र आहे, माहौल आहे। पुॼी विया दोस्तो सीपेक ते। हाणे तव्हांखे मंज़र ॾेखारियूं था असां सीपेक जो। त सीपेक ते माशाअल्लाह जेको गाॾियूं अचनि वञनि थियूं ऐं तमामु बहितर असांजे ॻोठ सां भर सां ठहियो आहे। मां तव्हांखे ॾेखारियो सुबुह जो व्लॉग ॾेखारियो ऐं हाणे इनशाअल्लाह घर वेंदासीं ऐं माशाअल्लाह उमेदु आहे ऐं इनशाअल्लाह उमेदु आहे त तव्हांखे मुंहिंजो वीडियो जेको आहे सो व्लॉग पसंदि आयो हूंदो। ऐं इनशाअल्लाह तव्हां पंहिंजी जेको आहे राय मूंखे कमेंट में ज़रूरी ॾींदा ताकी मां तव्हांखे ॿिया वीडियो ॾेखारे सघां। तेसीं ताईं वरी कंहिं ॿिए वीडियो में मिलंदासीं। वसलाम।